जामशोरो रिपोर्ट फेरोज़ अली नारे जो सेवण रोड जो कम सुस्त रफ़्तारी जे करे हिक तरफ़ो हुअण करे ट्रैफिक जाम थियण रोज़ जो मामूल बणियल हुजण करे कुछ ॾींहं पहिरियां पुराणे बस स्टॉप वटि ट्रक ऐं साइकिल सवार 10 सालनि वारे ॿार जो ट्रक जो टक्कर छोकिरो नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। छोकिरे जो नालो तौफ़ीक़ सोलंकी आहे, पीउ जो नालो मोहम्मद रफ़ीक अहमद सोलंकी, वेठल बंदर मोहल्ला सेवण। हिन वक़्तु हू छोकिरो बोन केयर हॉस्पिटल अस्पताल में ज़ेरे इलाज आहे। हिन मासूम जो ताल्लुक़ ग़रीब ख़ानदान सां आहे। हिन जे इलाज लाइ मदद जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हां इन मिस्कीन जी मदद नथा करे सघो त प्लीज़ हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। थी सघे थो अव्हां जे शेयर करण सां को मसीहा किरदार इंसानियत हिन मिस्कीन जी मदद करे सघे। जेको भी दोस्त हिन मिस्कीन जी मदद करण चाहे हेठि ॾिनल नंबरनि ते राब्तो करे 030325548110